बेसिकली सभी के सलाम। जी तो मां को फनकार को पर कोशिश कंदो आया तो थोड़ी घनी खिल भूख से सभी के एंटरटेन कजे। अज भी ताजे नज़र में कुछ पेश कजे तो ही कुछ शयूं मां कॉपी कयूं आहिनि, बेसिकली मुझे लिखियल कोन के, पर इंशाल्लाह ता एंजॉय कंदो। मुझी ज़ाल पकोड़ा तमाम सुठा ठाहींदी आहे, कदें कदें खाई मां रोंदो आहियां। पोइ हाणे उन जो कुछ ज़िक्र इन तरीक़े सां कजे थो। ज़ाल तरिया पकोड़ा मुंह जो खाधा पकोड़ा, मिर्च एडा विधई वंदा रहा गोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा, ज़ाल तरिया पकोड़ा मुंह जो खाधा पकोड़ा, मिर्च एडा विधई वंदा रहा गोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा घिब बेशुमार विधई, गड़ा मिर्च धार विधई, धाणा धाणा बार विधई, चटनी अचार विधई। घिब बेशुमार विधई, गड़ा मिर्च धार विधई, धाणा बार बार विधई, चटनी अचार विधई। खाइन पका पोड़ा वाजा तरी पकोड़ा, मिर्च एडा विधई वंदा रहा गोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा पकोड़न जो रंग वावा, ठाहिण जो ढंग वावा, खाइण सा खंग वावा, खाइण वारा तंग वावा। पकोड़न जो रंग वावा, ठाहिण जो ढंग वावा, खाइण सा खंग वावा, खाइण वारा तंग वावा। जण त लगा हथोड़ा वाजा तरी पकोड़ा, मिर्च एडा विधई वंदा रहा गोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा मूड मुझो आफ थी वियो, दिमाग भी हाफ थी वियो, पकोड़न जो खर्च एडो खीसो भी मुझो खाफ थी वियो। कयम घोड़ा घोड़ा वाजा तरी पकोड़ा, मिर्च एडा विधई वंदा रहा गोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा बी से हिकड़ी थोड़ो तहां के बुधाइजे थो। हिकड़ो दोस्त हो शादी जो हाल कुछ इन शायरी में बुधाए पियो। अक्सर औरतूं मेकअप तमाम घणो कंदियूं आहिनि। अदी माज़रत सां जेकॾहिं के माइंड कयो त अदा ॿियनि खां सवाइ सभिनी खे रात दरिया जी ॼण त हूअ छोली बणिजी आई, रात दरिया जी ॼण त हूअ छोली बणिजी आई, मूं लाइ त सफ़ा गोली बणिजी आई। मूंखे मुफ़्त जो मेकअप रात बेगम, बेगम न पर भोली बणिजी आई। ॿियो हिकिड़े दोस्त ज़िलज़िले जो बयान कुछ हिन तरीक़े सां कयो आहे। चए पियो त राति जो ख्वाब में हुन ज़िलज़िलो ॾिठो, पोइ उनखे वरी शाइरी अंदाज़ में कुछ हिन तरीक़े सां बयान करे थो। रात मूंखे ज़िलज़िले जो लोॾो लॻो, रात मूंखे ज़िलज़िले जो लोॾो लॻो, शायदि मथां छित किरी ज़ख़म एॾो लॻो, जागी निंड मां उथी जो वेठुमि ए पिरी, बस सब खैर हो बेगम जो गोडो लगो। साईं ये बिया कुछ जोक्स आहिनि। हिकिड़ा ॿ दोस्त आहे इंग्लैंड में अचण खां पहिरियां इंटरव्यू जे लाइ वञनि पिया। असांजा ई दोस्त आहे नर्सिंग सां रिलेटेड। उन्हनि में हिकिड़ो दोस्त तमामु घणो होशियारु हुयो, हिकिड़ो वीचारो थोरो जॾो हुयो। सोची यार हाणे हलूं था इंटरव्यू जे लाइ, पर तूं मुंहिंजी थोड़ी मदद कजां। जी हाँ यार बिल्कुल मदद कंदासीं, हाणे रोज़ीअ जो सवाल आहे बिल्कुल। सोची अंदर मां वेंदुसि, जेकॾहिं सवाल जेके पुछी उन जा जवाब मां तोखे ॿुधाईंदुसि, पोइ तूं बि वञी उहो ई ॿुधाइजांइ। चङो ठीकु आहे। इतफ़ाक़ सां होशियारु दोस्त जो वारो पहिरियों आयो, सो अंदरि वियो। ॿाहिरि निकिरी अची यार हेॾिया हेॾिया भेण ॿुधायां थो, पर जीअं ॿुधायां ईअं वञी ॿुधाइजांइ। हा बाबा बिल्कुलु को मसइलो ई न आहे। सोची पहिरें सवाल जो जवाबु ॿुधाइजांइ, ॿिए सवाल जो जवाबु ॿुधाइजांइ थी सही। जदोजहद काफ़ी अरसे खां पई हले, पर वजूद 1947 में आयो। ऐं टे जो ॿुधाइजांइ हाणे जेको आहे सो यूसुफ रज़ा गीलानी। चयो हा ठीकु आहे। हाणे हमरा जॾहिं अंदरि वियो, ज़रूरी त न आहे त के साॻा ई सवाल थियनि। सो हुन पहिरियों पुछियुसि इंटरव्यू करण वारे, बाबा नालो छा अथई? चईसि BA। हुन चयो आहे थी सघे थो बख़्शली नालो हुजेसि। चई बाबा पैदा कॾहिं थिए? चईसि जदोजहद तमामु घणे अरसे खां पई हले, 1947 में वजूद में आयुसि। अच्छा चई भला पीउ जो नालो छा अथई? चईसि हूअं त घणा आया विया, पर हाणे यूसुफ रज़ा गीलानी आहे।
सही एकड़े हमरा शादी कई सो साईं तव्हां असांजे लिस्ट में आयो सो हुनखे महिरबानी करे चुप थियो सो पंहिंजे दोस्त खे चई यार हाणे मूंखे इहो त ॿुधाए त ज़ाल जी तारीफ़ कीअं कजे हुन चयो यार हाणे मां को सिंधीअ में त मूंखे कोन थी अचे उर्दूअ में ॿुधायां थो त जॾहिं घूंघट खणी त चई चांद तो बहुत देखे बस तुम्हारे जैसा नहीं देखा ठीकु आहे हाणे त हमरा को हुयो मूं जहिड़ो हुन खां उर्दू हुई विसरी जीअं जो शादी करे आयो घूंघट मथे खणी चंड त ॿिया बि ॾिठा पर तो जहिड़ी चंडी न ॾिठी साईं हाणे हीअ पार्टी असांखे ईद मिलन पार्टी जे हवाले सां असांजो हिकिड़ो दोस्त हो रमज़ान में रोज़ा कोन रखंदो हो ॾाढियूं मिनतूं इलाज कई से दवा रोज़ा रखूं इहा सुठी ॻाल्हि आहे बेली रोज़ा न रखंदी त कीअं कमु थींदो चई न यार बसि छॾियो मूंखे उञ बुख लॻंदी आहे ॾाढी मां रोज़ा कीअं रखां चई न बेली ईअं न कर रोज़ा रख चल ठीकु आहे यार हिकिड़ो तव्हां जेके रखां थो सो रोज़ो रखियईं रोज़ो रखण खां पोइ शाम जो हमरा खे मस्जिद वठी वियासीं पर इहो चयोसीं बाबा जॾहिं रोज़ो खोलबो आहे त ओॾी महिल जेका बि दुआ जेको आहे सो घुरबी आहे उहा क़बूल थींदी आहे चईसीं ठीकु आहे हाणे उहा दुआ ऐं रोज़े खोलण वारी नियत कुझु हिन तरीक़े सां पियो करे नियत कयां थो रोज़े छोड़ण जी वरी न रोज़ो रखंदुसि न रमज़ान अचे ऐं न रोज़ो रखणो पए मुंहिंजा मोला मुंहिंजी दुआ क़बूल कजां सो सही आहे कुझु जोक्स हुया हिकिड़ो आख़िर में ॿियो जोक तव्हांखे ॿुधाईंदो न त पुराणे ज़माने में चोरियूं थींदियूं हुयूं चोर चोरी कंदा हुआ त बि डिॼंदा हुआ इवन जेकॾहिं घर में का कुराड़ी हूंदी त बि डिॼंदा हुआ अॼुकल्ह त सीना ज़ोरी लॻी पई आहे बंदूक जे ज़ोर ते हर का शइ थी थिए सो पुराणे ज़माने जा चोर हिकिड़े घर में घिरिया त हिकिड़ी कुराड़ी खट ते सुती पई हुजे सो लिकंदा छिपंदा हमरा चोरीअ लाइ घुरिया हिकिड़े जेको पेर जेको आहे सो पाए में फासी पियो खट जे पाए में कुराड़ी उथी पई वठी रड़ी पई चोर ॾे चोर ॾे चोर पाड़े वारा ॾाॾी आयो नानी आयो ॾाॾी आयो नानी आयो पाड़े वारा जी पोइ चोर घर मां निकिरी कोन सघिया हिकिड़ो को छत ते वञी लिकियो हिकिड़ो खट हेठां वठी लिकियो हिकिड़ो वञी बोरजी खाने में लिकियो पाड़े वारा जी पोइ चई ॾाढी ॾे हवाल केरु तव्हां चई ॿ चोर हुआ चई भला ॾे हवाल कपिड़नि जो चई ॿ मथे खां पुछो मथे में वञी परेशान थियो चई यार कुझु खयूं ई कोन्हे को जेका ॻाल्हि चए थी मथे खां पुछो मथे छत ते वेठो चई भला ॾेढी सोने जो हवाले चई ॿ मथे खां पुछो वरी साईं चई भला ॾाढी लिक ठाव वग़ैरह जो हवाले चई मथे खां पुछो मथे खे केरु अची जंप खणी हेठि न चई ॾाढी खट हेठां लिखियो पियो बोरची खाने वारो लिखियो पियो उहे नज़र कोन था अचनि भई जेका ॻाल्हि चई मथे खां पुछो महिरबानी साईं थैंक यू